दोस्तों अॼु जी ज़बरदस्त धमाकेदार बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। पहिरियों त उदासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो हाणे नवां करेक्टर पंहिंजो किरदारु निभाए रहिया आहिनि ज़बरदस्त नमूने सां। ऐं हाणे अॻिते छा थींदो, हाणे अॻिते ईअं छिक छिकां थींदी, को कंहिंखे पनाह ॾींदो, को कंहिंसां विढ़ंदो, को मुनाफ़क़त कंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे हाणे चाकर खान जे मुक़ाबले में हिते लथो आहे करीम ख़ान चाकर खे मुक़ाबिलो ॾींदो, छो त हुन सां गॾु जाबिर ऐं क़ासिम बि आहिनि। ओॾा मंसूर ख़ान चाकर ऐं सावल जो साथ ॾेई रहियो आहे। बाक़ी हिकु साइड थियल आहे हिकिड़ो अकबर ख़ान जेको सिकू वारनि खे पनाह ॾिनी वेठो आहे, उहो उन्हनि जो ई साथ ॾींदो लगातार। जीअं जीअं एपिसोड अॻिते वधंदा तीअं तीअं ड्रामो ज़बरदस्त थींदो वेंदो, बहितरीनु थींदो वेंदो। दोस्तों असां कोशिशि कंदा आहियूं भली मां भली ज़बरदस्त सुठी में सुठी अपडेट टाइम सां तव्हां ताईं पुॼाईंदा रहूं। ऐं हीअ बि कोशिशि करे असां तव्हां ताईं पुॼाई आहे अपडेट। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।